अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। अॼु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदुसि। ॻाल्हि जो उनवान आहे सभु ख़ैर आहे। सभु ख़ैर आहे। हिकु ॻोठ जो वॾेरो कुझु अरसे लाइ शहर वञी रहियो। उन करे हुन पंहिंजे प्यारे नौकर वली मोहम्मद खे सॾु करे चयो त मुंहिंजे गैर मौजूदगीअ में घर जे हिननि सभिनी सामाननि जो ख़्यालु रखजांइ। वली मोहम्मद खे वॾेरे घर में मौजूदु शयुनि जी पारद कई। चईंसि त ॿनीअ जो ख़्यालु रखजांइ, घर में जेको सोन पियो आहे इन जो ख़्यालु रखजांइ त मता इन खे चोर चोरी करे वञनि। घोड़े खे ऐं ॾांद खे गाहु ॾिजांइ ऐं ॿकरीअ जो बि ख़्यालु रखजांइ। इहो चई करे वॾेरो कुझु ॾींहंनि लाइ शहर हलियो वियो। प्यारा ॿारो, तव्हां ॿुधायो त वॾेरो काॾे वियो? शहर वियो। पोयां नौकर खे चई त घर जो सामान जो सभिनी जो ख़्यालु रखजांइ। कुझु ॾींहंनि खां पोइ वॾेरो ॻोठ में मोटी आयो। कुझु ॾींहंनि खां पोइ वॾेरो ॻोठ में मोटी आयो ऐं अचे नौकर खां हाल वाल वरितई। नौकर खां पुछई त छा ॻोठ में ख़ैरु आहे? त नौकर चयो, हा साईं, सभु ख़ैरु आहे। चाहे सभु ख़ैरु आहे। जी, सुठो सुठो सुठो। वॾेरे ॾाढो ख़ुशि थियो त नौकर तमामु सुठो आहे ऐं मुंहिंजे सामान जी घर जो ॿनीअ जो हर शइ जी हिन संभाल कई आहे। हिते नौकर ॿुधायो, साईं ॿियो त सभु ख़ैरु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी हुई जेका तव्हां सां करणी। जी हा, कर कर कर, का ॻाल्हि न आहे, भलो नौकरी। साईं जेको न तव्हांजो कुकड़ो हुयो न? जी हा हा, छा थियो हुनखे? साईं तव्हांजे वञण खां पोइ कंधु लड़ी पियुसि, सो सफ़ा मरण ते हुयो। पोइ तो छा कयो? साईं मरे पियो। पोइ सीर ॾींसां न? साईं मां इहो ई त कमु कयुमि, हुनखे सीर ॾेई करे कुई करे खाई छॾियो। जी ठीकु आहे, ख़ैरु आहे, कुकर जो ख़ैरु आहे, ॿियो त सभु ख़ैरु आहे न? नौकर चयो, हा साईं बिल्कुलु सभु ख़ैरु आहे, काड़ी ॻणतीअ जी ॻाल्हि ई कोन्हे का। वॾेरो चयो, वाह 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 जो नौकर आहे। वरी साईं चई, ॿियो ॿुधाए हाल वाल? चईसि, ॿियो थोरो हाल वाल हुयो, पर तव्हां परेशान न थिजो। न न का ॻाल्हि ई कोन्हे। कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं जेका न तव्हांजी ॿकरी हुई न? हा ॿकरी। साईं तव्हांजे वञण खां पोइ ॿकरी जेका आहे न, पेटा हर हर वेहे पई। पोइ तो छा कयो? साईं सफ़ा मरण ते हुई। पोइ तो छा कयो? साईं बसि मजबूरी हुई, मूं छा कयो जो ॿकरीअ खे कुई करे ॻोठ वारनि खे खाराए छॾी। अच्छा, ॻोठ वारनि खे खाराए छॾी? हा साईं, हलो ठीकु आहे, ॿकरीअ जो ख़ैरु आहे, ॿियो त ख़ैरु आहे न? जी हा साईं, हर शइ ख़ैरु लॻो पिया, तव्हां परेशान न थियो। हलो ॿियो को हाल वाल ॾे? साईं ॿियो हाल वाल इहो आहे त तव्हांजो जेको न ॾांद हुयो? हा हा ॾांदो, भलो ॾांदो, वॾियूं वॾियूं मां हिन ॾांद जे ज़रिए गोयूं जेके सो खटियूं, वॾा वॾा जेको आहे शौक़ीन आया, पर मूं कंहिंखे ॾांद इहो ॾिनो ई कोन। पोइ साईं उन ॾांद खे न बुख़ार थी पियो। हा पोइ साईं बुख़ार जो थी पियो, सफ़ा मरण थियो। अरे पोइ डॉक्टर खे वठी अचे न? साईं डॉक्टर खे वठी आयुसि। पोइ डॉक्टर छा चयो? साईं डॉक्टर चयो त बची न सघंदो। पोइ तो छा कयो? साईं बसि मजबूरीअ में उनखे कुई करे खाए ॻोठ वारनि खे खाराए छॾियो। अड़े हेॾो बिना 6 लख रुपए जो ॾांद। साईं मां छा कयां? ॾांद त 6 लख जो, 10 लख जो, पर मजबूरी हुई, मरे पियो, खाराए छॾी ॻोठ वारनि खे। हा साईं छा कयां? यार बसि यार नौकर, तुंहिंजी त ख़बर ई नथी पए यार, हेॾो 6 लख रुपए जो ॾांद खाराए छॾी। हा साईं बसि, हलो भला ॿियो त ख़ैरु आहे न? जी हा साईं ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो आहे। भला हे ओताक में जेको घोड़ो ॿधल हूंदो हुयो उहो? साईं तव्हांखे ख़बर न आहे छा? बाबा कहिड़ी ख़बर मूंखे? साईं घोड़ो जेको हुयो न? हा हा घोड़ो घोड़ो। साईं उहो चोर चोरी करे विया। अरे तूं सुम्हियो पए छा? न साईं मां जाॻां पियो। अरे तूं जाॻी पियो, पोइ चोर चोरी करे विया? साईं वॾा हुनखे ॾंडा हुया हथनि में। साईं मुंहिंजे मथां बंदूक रखी बीह रहिया। पोइ तो छा कयो? साईं मजबूरी थी। अरे पोइ तुंहिंजा हथ त छिड़ियल हुआ न? न साईं हथ मुंहिंजा जेके आहिनि न वाॾण, हिन मां खट मां कढी करे
कढी मूंखे ॿधी हलायो। अरे पोइ रड़ियूं करियां साईं वात ते बि कपिड़ो ॾिनो न। हल ॾांद बि वियो, ॿकरी बि वई, कुकुड़ बि खाई आहे ॻोठाणा, घोड़ो वियो हलियो। हा साईं घोड़ो बसि वियो हलियो। यार पोइ बाक़ी कहिड़ो खेर आहे साईं? ॿियो सभु खेर आहे, तव्हां परेशान न थियो। यार परेशान मां न थियां त केरु थिए भला? वली मोहम्मद वॾेरे चयो चङो ठीकु आहे साईं, ग़लती न कयो साईं, ॿियो खेर आहे। हा ॿियो खेर आहे, भला ठीकु आहे। भला ॿियो को हाल वाल? साईं ॿियो कहिड़ो हाल वाल ॿुधायांव साईं। हीअ जेके न साईं चोर आया हा न, हा इहे साईं तव्हांजे घोड़े ते चढ़ी मोटी विया। अच्छा घोड़े ते चढ़ी मोटी आहे, सिधी ॻाल्हि आहे। पोइ त पेरा बेरा साईं पेरा खयां, पर पेरा लॻनि ई कोन पिया। परियां शाख में वञी ताईं पेरा पहुता, पर ते शाख टपियुमि त पेरो हुयो ई कोन। अलाए शाख मां काइन चीले मां अलाए किथां, ख़बर ई न पई। पोइ साईं मूंखे ॿुधण खां पोइ घर में खाट हणी करे वॾी पेती न हुई, हा वॾी पेती, जंहिंमें साईं तव्हांजे ख़ानदान जूं तूरियूं साईं वाला लीलम चूड़ियूं, हा साईं उहे बि खणी विया। हाँ उहे बि खणी विया। अरे पोइ खेर वरी कहिड़ो बचो? साईं चोर हुया न। अरे पोइ चोर हुया तूं रड़ियूं बि न कयूं। ॻोठाणा किथे आहे साईं? ॻोठाणा त साईं तव्हांजो ॾांद खाई करे उन राति ॾाढो पेट भरे सुम्हिया पिया। वॾा लाल मूंखे त पक आहे इहे ॻोठाणा मुंहिंजे ख़िलाफ़ु आहिनि। इहे कॾहिं बि मूंसां सुठो थी न हलंदा, हमेशह मुंहिंजे मुंहं ते तारीफ़ कंदा आहिनि ऐं पोरियां सॼो ॾींहुं गिला कंदा आहिनि। साईं छा कनि साईं? आहियो त तव्हां शरीफ़ माण्हू, पर सदाईं चवंदा आहिनि त वॾेरो वॾो ज़ालिम आहे। सो तव्हांजो वियो शहर त पोयां हिननि खे मौक़ो मिली वियो। हा पक सां सम्झा थो त ॻोठाणनि जो ऐं चोरनि जो पाण में को जेको आहे सो तालुक़ु हूंदो। न साईं ॻोठाणा शरीफ़ आहिनि। नौकर चयो हल ॿियो भला ॿनीअ जो त ख़ैर आहे न? हा साईं ॿनी जो ख़ैर आहे, तव्हां परेशान न थियो। ॿनी भला ॿुध खंडु बंड त कोन लॻो न शाख खे? न साईं कुझु न लॻो, रुॻो इहो वाह खुली वियो। हा वाह खुली वियो। पोइ छा थियो साईं? जेको बीठल फसल हुयो न कणिक जो, हा साईं सॼी कणिक जे में अचानक साईं वाह में पाणी आयो। ॿुधोसीं त राइस केनाल में पाणी छॾियो अथनि, सॼो जो पाणी आयो साईं, शाख सफ़ा टुॿटार वहे पई। सो साईं मां वियो हुउसि ॾिसण, मुंहिंजो साईं हुन में हथु पइजी वियो, मांडूल में जेको न पलाल विझंदा आहिनि। पोइ छा थियो साईं? मुंहिंजो हथु विधो पलाल में, पलाल वियो खुली जो पलाल वियो त साईं सॼो पाणी ॿनीअ में, सो साईं ॿनी बि ॿुॾी वई। हाँ ॿनी बि ॿुॾी वई त अड़े पोइ बाक़ी खेर साईं? सिरनि ॾे खेर आहे न। तव्हांजो सिर बचो, मुंहिंजो सिर बचो, तॾहिं त चवां थो साईं परेशान न थियो, ॿियो सभु ख़ैर आहे। ॿियो सभु ख़ैर आहे।